कोशिश करियूं था त जेका ॻाल्हि असां 2002 खां वठी घरां निकिता आहियूं असां उन ई ॻाल्हि ते बीठा आहियूं। असांजी मुखालफ़त का ज़ाती कोन्हे, असां सिर्फ़ जेका त जेको आऊं करियां उहो सही आहे, जेको ॿियो करे उहो ग़लति आहे। त असां सिर्फ़ उन सोच जे ख़िलाफ़ आहियूं। हू माण्हुनि खे गुलाम सम्झे थो, असीं माण्हुनि खे पंहिंजो भाउर सम्झूं था, असीं दोस्त सम्झूं था। पीपुल्स पार्टीअ जी ॻाल्हि हली, आउं सम्झां थो त ज़िले जामशोरे में अगर पीपुल्स पार्टी अॼु ख़त्म थी आहे त उहा ख़त्म करण वारो मलिक असद सिकंदर जे पीपुल्स पार्टी जी तॾा वेड़ कई आहे। तव्हां ज़िले जामशोरे में ॾिसो त हिकु बि पीपुल्स पार्टीअ जे माण्हूअ खे कंहिं काउंसलर जी टिकेट बि न मिली। सभु मलिक असद जा वाठा अथव, सभु वाठनि खे टिकेटूं मिलियूं आहिनि। जेके पुराणा माण्हू आहिनि, चाहे उहे थाणे बुलाखाना सां वाबस्ता हुजनि, चाहे उहे जामशोरे फाटक सां हुजनि, चाहे उहे कोटड़ी सां हुजनि, उहे वीचारा ईअं ई उधारा थियो पिया घुमनि। सो असां चाहियूं था त इहा जेका सोच आहे उन जे ख़िलाफ़ असीं निकिरी पिया आहियूं। उनखे तक़रीबन 20-22 साल थिया आहिनि जो असां जिदोजहद कंदा अचूं पिया। डॉक्टर सिकंदर साहब जो असां सां मिलण असांजे ताक़त में वधीक इज़ाफ़ो थियो आहे। डॉक्टर साहब जे अचण सां जामशोरे ज़िले जे माण्हुनि में ताक़त थी आहे ऐं जामशोरे इत्तेहाद में ताक़त थी आहे। सो असां 2018 में बि हिन खे मुड़ुस माण्हू थी मोह ॾिनो हो। हार जीत थींदी रहंदी आहे, पर घटि मां घटि असां ज़िले जे माण्हुनि खे, जामशोरे जे ज़िले जे माण्हुनि खे असां उन माण्हुनि जी इज़त त कराई आहे। अॼु तव्हां टे हो वोट लाइ त अचनि था। हींअर हिकिड़ो अजीब रवाज हिननि चालू कयो आहे, जेको असांजो काउंसलर बीठो आहे, जेको असांजो नाज़िम बीठो आहे, उन जे मथां 10 मेड़ियूं। बाबा ख़ुदा जे वास्ते हथ खण, बाबा छो हथ खणे? अवां मुक़ाबिलो करियो। मुक़ाबिले करण लाइ तयारु कोन्हनि। पैसनि जूं ऑफरूं, 10 दोस्त, रुगो मूंखे लॻे थो मायूं कोन वठी विया आहिनि, ॿियो सभु मिनतूं कयूं हथ खणण लाइ। सो असां चाहियूं था त हिननि जो भरपूर नमूने सां मुक़ाबिलो कजे ऐं ज़िले जामशोरे जे माण्हुनि खे हिन सरदारी सोच मां, हिन गुलामी मां आज़ाद करियूं। कल्ह टोॾीं तव्हां हिकिड़ी तक़रीर ॿुधी हुई भोतार जे पुट जी, उहा तक़रीर ॾाढी वायरल थी आहे त हे बोखलाट जो शिकार थी विया आहिनि। हिननि खां ॻाल्हाइण कोन थो अचे, चवनि था माण्हुनि जूं टंगूं जोड़ींदासीं। हाणे तव्हांजो इन सोच जो माण्हू वरी तव्हांजो ॿियो चकर MP इहो अथव। सो हिननि खे हिन अगरि बल्दियाती इलेक्शन में शिकस्त ॾींदाऊं त यकीनन जामशोरे ज़िले जो जेको माण्हू आहे उन्हनि जी हिननि मां जान छुटंदी। 5 साल हिन जो भाउ चेयरमैन हो मलिक असद जो। कंहिं पुछो त तव्हां ज़िले जा चेयरमैन आहियो, तव्हां असांजे ज़िले लाइ छा कयो आहे? का बि कारकर्दगी न आहे। हितां वञो डिस्ट्रिक्ट जो जेको मेंबर हो सुहेल शोरो साहब, पहिरियों चकर हिते बीठल त ॿाहिरां माण्हू आणींदा आहिनि, उन्हनि खटाइण खां पोइ चवंदा आहिनि बाबा इहे ख़राब हुआ, हाणे ॿिया सुठा आहिनि। सो माण्हू माईअ खे मुड़ुस बि ॾींदो त पुछी ॾींदो, हिते असांखे बिना पुछी असांखे मुड़ुस था ॾीनि। सो घटि मां घटि अवामी माण्हू हुजनि, माण्हुनि जी ख़िदमत कनि ऐं माण्हू उन्हनि जे घरनि ताईं पहुची सघनि। तव्हां यूसिन जा हाल ॾिसो। कंहिं हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई, आउं सम्झां थो डॉक्टर साहब वेठो आहे त म्यूनिसिपल बोल्हाड़ी, म्यूनिसिपल कोटड़ी, टाउन कमेटी जामशोरो ऐं सिंध यूनिवर्सिटी, हीअ हिकिड़ी ईअं सम्झो त म्यूनिसिपल कारपोरेशन थियणु खपे। हीअ तमामु हिकिड़ो वॾो शहरी इलाइक़ो आहे जो म्यूनिसिपल कारपोरेशन थियणु खपे, जीअं हैदराबाद थी आहे, तमामु वॾो आहे। पर हिन इलाइक़े जो को धणी साईं कोन्हे, को चवण वारो कोन्हे। हाणे इहो सभु केरु करे जो वक़्त जी हुकूमत कंदी आहे।
वक्त जी हुकूमत कंदी है, जो इलेक्शन कमिश्नर के लेटर लिखंदी है त हीअ म्यूनिसिपल कॉर्पोरेशन थी वञे, पर हुननि जी दिलचस्पी कान्हे। हुननि जी दिलचस्पी इहा आहे त करप्शन कीअं करणी आहे, पैसो कीअं खाइणो आहे, चाहे यूसी जो चेयरमैन हुजे, चाहे म्यूनिसिपल जो चेयरमैन हुजे, पैसो कीअं कढणो आहे। हिन 30-40 सालनि में हुननि जो कम ई इहो रहियो आहे। सो हीअ बल्दियाती इलेक्शन, हीअ तव्हांजी इलेक्शन, ही लोकल माण्हुनि जी इलेक्शन, ही उहे माण्हू तव्हां चूंडियो जेके तव्हांजी ख़िदमत करे सघनि। हुननि जे तरफ़ां 4 साल तव्हां हुननि जी कारकर्दगी ॾिठी आहे त 4 साल में चाहे ज़िलो हुजे, चाहे यूसी हुजे, हुननि जी का कारकर्दगी कोन्हे। वरी बि ॿियो चकर आया आहिनि। हींअर MNA बि हुननि जो आहे हिन ज़िले में, MPA बि माशाअल्लाह वज़ीर आहे। त 4 साल चेयरमैन बि मलिक असद जो भाउ। तव्हां ॾिसो कि इलाइक़े में का तब्दीली कान्हे। जीअं इलाइक़ो असीं ॾिसूं था ईअं आहे, पर घटि में घटि माण्हुनि में शऊर आयो आहे, माण्हू सम्झनि था। हींअर थाणे बुलाखान जी तव्हांखे आउं ॻाल्हि ॿुधायां त थाणे बुलाखान में 55 सीटूं आहिनि। टाउन थाणो बुलाखान प्लस यूसियूं 55 ते ई मुक़ाबला आहिनि। हिकिड़ी बि सीट ख़ाली कोन्हे बुलाखान में। जॾहिं बुलाखान जो माण्हू हेॾो सुजाग थी सघे थो त तव्हां शहरी माण्हू आहियो, तव्हां यूनिवर्सिटीअ जे पासे में वेठा आहियो। हितां त शऊर जनम वठंदो आहे, हितां त माण्हू सुजाग थींदा आहिनि। त कोस्तान जो जेको अबोज माण्हू आहे उहो बि पंहिंजे हक़नि लाइ उथी बीठो आहे। खटण हारण अलाह जे हथ में आहे, पर घटि में घटि मुक़ाबिला त आहिनि। सो तव्हांखे अपील आहे त जेके असांजा मेंबर हिते बीठा आहिनि, तव्हां उन्हनि खे मौक़ो ॾियो। जामशोर इतिहाद जा आहिनि, किन दोस्तनि जो कार निशान, 2 दोस्तनि जो तालो आहे। ताले ऐं कार ते ठपो हणी 24 तारीख़ तव्हां हिन खे कामयाबु कंदव त इंशाअल्लाह हे तव्हां मंझा ई आहिनि, तव्हांजे इलाइक़े मां ई आहिनि, तव्हांजी ख़िदमत कंदा। अगरि हे तव्हांजी ख़िदमत न कंदा त असीं वेठा आहियूं। डॉक्टर साहब जो घर कोटड़ीअ में, मुंहिंजो घर मेहरान सोसाइटीअ में, साईं जलाल शाह जो घर सिंध यूनिवर्सिटी सोसाइटी पंहिंजो आहे। त ॻाल्हि जो मक़सदु इहो त असीं तव्हांजे अॻियां जवाबदेह आहियूं। तव्हां असांजे मेंबरनि खे जीतवाईंदा त असीं इंशाअल्लाह तव्हांजी भरपूर ख़िदमत कराईंदासीं। असीं चाहियूं था त भोतारी निज़ाम ख़तमु थिए, हिन भोतारी निज़ाम मां जान छुटे। अव्हां टे सिर्फ़ ही हिकिड़ो मौक़ो आहे वोट जे ज़रिए। तो वोट जे ज़रिए तव्हां भोतारी निज़ाम खे हमेशह लाइ तालो हणो, हमेशह लाइ तालो हणो। त ही माण्हू जंहिं माण्हूअ 40 साल लुटियो आहे ज़िले जामशोरे खे, चाहे ज़िले जामशोरे जूं ज़मीनूं हुजनि, को ग़रीब माण्हू मूंखे लॻे थो ज़मीन बि खपाए नथो सघे।